अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां त मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों अॼु जे हिन वीडियो जो टॉपिक आहे मश्करनि जे ॻोठ ड्रामे ते। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मश्करनि जो ॻोठ ड्रामो तमामु बहितरीनु सुपर हिट आहे। तव्हांखे कीअं लॻो इहो ड्रामो, ऐं हा मां तव्हांखे हिन ड्रामे में जेके अदाकार आहिनि उन्हनि जा नाला ॿुधायां थो। जीअं त अब्दुल मनान अब्बासी, चौधरी असगर थहीम, ख़ादिम खोखर ऐं पिणु तमामु बहितरीनु नाले वारा अदाकार आहिनि जीअं त आपा नसरीन, शबीरा चन्ना, तमामु नाले वारा अदाकार हिन ड्रामे में आहिनि। दोस्तों हीउ ड्रामो तव्हांखे कीअं लॻो इहो मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। हा मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो डायरेक्टर केरु आहे। दोस्तों हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे, तव्हां सुञाणींदा हूंदव हिन ड्रामे जे डायरेक्टर खे। जे अगरि तव्हांखे ख़बर न आहे हिन ड्रामे जे डायरेक्टर जी, त मां तव्हांखे ॿुधायां थो त हिन ड्रामे जो डायरेक्टर केरु आहे। दोस्तों हिन मश्करनि जे ॻोठ ड्रामे जो डायरेक्टर आहे अब्दुल मनान अब्बासी उर्फ़ मामा लालू। दोस्तों हीउ ड्रामो हाणे ख़तमु थी चुको आहे। मश्करनि जो ॻोठ हिन ड्रामे जूं टोटल क़िस्तूं थियूं आहिनि 441, लास्ट एपिसोड हली चुकी आहे। दोस्तों हीउ ड्रामो तव्हांखे कीअं लॻो मूंखे इहो ॿुधाइजो, ऐं हा इहो ई ॿुधाइजो त हीउ ड्रामो अॻियां हलणु खपे हा या न, इहो कॉमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों अॼु जी नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।